असां दादू मां अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं जिथे औरत जो घर मां लाश मिलियो आहे। दादू में औरत जो घर मां लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशफाक, दादू जे कहिड़े इलाइक़े मां औरत जो लाश मिलियो आहे? संदसि मौत जा जेके कारण आहिनि उहे कहिड़ा ॿुधाए पिया वञनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही दादू ए सेक्शन थाने जी हद आहे। गफ़ारी टाउन कॉलोनी आहे। उन में जेको आहे सो शादीशुदा औरत आहे साइमा ज़ाल सरताज राहू जो, जंहिंजो घर में मां जेको आहे पखे में लटकियल हिकु लाश हथ आयो आहे। अहिड़ो इतला जॾहिं पुलिस खे मिलियो आहे त पुलिस जाइ वारदात ते पहुची औरत जेका आहे उनजो लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका औरत जा भाइर आहिनि उन्हनि जेको आहे सो संदसि मुड़ुस ते क़त्ल जो इल्ज़ाम हयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त संदसि जेको नंढड़ो भाउ हो कल्ह पंहिंजी भेण खे घर मां वठणु वियो ऐं उनखे पंहिंजे मुड़ुस जेको आहे सो जेको आहे उनखे मोकल न ॾिनी ऐं जेको आहे सो उन ते थोरी मुंहमारी बि थी। उनखां पोइ राति जेको आहे सो ही उनखे ॻिची में फंदो विझी उनखे क़त्ल कयो आहे। उनखां पोइ ए सेक्शन कुर्बान कमराणी जाइ वारदात ते पहुतो आहे। उन जो इहो चवणु आहे त जेको आहे सो जेको रसो जेको टंगियल आहे उहो उन में एतिरो अगठ टंगियल आहे, उन में एतिरी सहप न आहे त हिकु औरत खे उहो उनजो वज़न जेको आहे सो उहो बर्दाश्त करे सघे। ऐं असांखे लॻे थो त इहो जेके शाहिदूं आहिनि इहे क़त्ल जे तरफ़ पियूं वञनि। वधीक जांच कयूं था पिया त जेको आहे सो इहो वारदात कीअं पेश आई आहे। ऐं जॾहिं त पुलिस जेको आहे सो शक जे इल्ज़ाम में उन औरत जो जेको मुड़ुसु आहे सरताज राहू जो ऐं हिकु ॿियो माण्हू ॿिनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। उनजे वारसनि इहो इल्ज़ाम हयो आहे त असांजी औरत जेकी न्याणी आहे भाइरनि असांजी भेण उनखे क़त्ल कयो वियो आहे। इन जो फौरी तौर ते केस दाख़िल करे जेकी इन केस में मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। एसएचओ जो चवणु आहे त इन मामले जी वधीक जेको आहे असां जांच कयूं था पिया। जेका बि हक़ीक़त साम्हूं आई उहा मीडिया जे ॾाढो शेयर कई वेंदी। जी अशफाक मलिक, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।